पेई जा प्रभात सा माकम भायो माण्हुआ रोई छुड़ी रात ॾिसी ॾुखोयनि खे। शाह करीम बुलड़ी वारो। असां पोयनि लेक्चर्स में अरगून, तुरखान ऐं मुग़ल दौर जो सियासी समाजी पस मंज़र ॿुधाए चुका आहियूं ऐं कुझु अदबी पस मंज़र बि ॿुधाए चुका आहियूं। हिन मुख़्तसिर लेक्चर में पाण शाह करीम बुलड़ी वारे, मखदूम नूह ऐं पीर मोहम्मद लखवी बाबति थोरो ॻाल्हाईंदासीं। पीर मोहम्मद लखवी हिन दौर जो उरूज़ जो पहिरियों शाइर आहे, पहिरियों मञल शाइर आहे। हूअं त ख़लीफ़ो गुल पहिरियों साहिब दीवान शाइर आहे, पर उरूज़ जी जेका शुरूआति थी आहे उहा पीर मोहम्मद लखवी खां थी आहे, जेको मुग़ल दौर जो शाइर आहे। हिन दौर खे बल्कि टिनी दौरनि खे असां गॾे करे इन जे करे पेश पिया कयूं छाकाणि त ही टई क़ौमूं धारियूं हुयूं ऐं टिनी सिंध सां तमामु वॾा नाहक कया ऐं टिनी क़ौमुनि मां जान असांजी आख़िर में मुग़लनि मां तॾहिं छुटी जॾहिं मुग़लनि जे पंहिंजे घर में झेड़ो थियो ऐं दारा शकूह ऐं औरंगज़ेब पाण में विढ़िया ऐं घटि में घटि असां तां इहो ॾमर टरियो ऐं कलोड़नि खे हिते हुकूमत मिली वई। कलोड़नि खे हुकूमत हिते सवली कोन मिली। सभ खां पहिरियां मियां यार मोहम्मद कलोड़ो जॾहिं हुकूमत जो परवानो मोटूमल जी मार्फत हुन वठणु चाहियो हो त पहिरियां हुनखे ख़ुदि जवाबु ॾेई छॾियो हुयो ऐं उनखां पोइ जॾहिं हिन ॿीहर कोशिशि कई तॾहिं बि सिर्फ़ु ज़रई ज़मीनुनि जो कुझु अख़्तियार हिनखे ॾिनो वियो, न त हू पंहिंजा गवर्नर पाण मुक़ररु कंदा हुआ। मुग़लनि सिंध ते 40 गवर्नर मुक़ररु कया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में ऐं जॾहिं कलोड़नि जे हवाले अख़्तियार थियो त उहो बि इन जे करे थियो जो हू पंहिंजनि घरू झेड़नि में रुधल रहिया ऐं पोइ हिननि खे थोरी वांधकाई मिली जेका बि मशरूत आहे जंहिं ते पाण बाद में ॻाल्हाईंदासीं। पीर मोहम्मद लखवी पहिरियों उरूज़ जो शाइर, उनखां पोइ मखदूम नूह होतियाणी तमामु वॾो शाइर। संदसि शाइरी जो मुख्य मौज़ू इंसान दोस्ती, तसवुफ़, फितरत। तक़रीबन क्लासिकी शाइरी जेका बि आहे सिंध जी उन जा मुख्य मौज़ू इहे ई आहिनि। अख़लाक़ियात आहे, तसवुफ़ आहे, इंसान दोस्ती आहे ऐं फितरत निगारी आहे। हाणे पई जा प्रभात सा माकम भायो माण्हुआ रोई छुड़ी रात ॾिसी ॾुखोयनि खे। हिकिड़े पासे राति जो मंज़र आहे याने फितरत आहे, ॿिए पासे हिकु गणती आहे, हिकु ॻाराणो आहे। माना ॾुखु कहिड़ो ॾुखु तमसीली अंदाज़ में असां जेकॾहिं ॾिसूं त इहो ॾुखु आम माण्हूअ जो ॾुखु हुयो। रोई छुड़ी राति ॾिसी ॾुखोयनि खे। उन वक़्तु आम माण्हू अज़ाब में हुयो, आम माण्हू अताब में हुयो। मखदूम नूह जेको सरवरी जमात जो चङो हुयो, उनजो हेड हुयो जंहिंखे 9 लखी दरगाह बि सॾियो थो वञे, उनजो जेको पायोनीर हुयो, उनजो पायो विझंदड़ हुयो। उन माण्हू उन वक़्त जे उन दौर जे उन दर्द खे जीअं महसूसु कयो आहे हुन इहा शइ लिखी आहे ऐं हुन में उन शइ जी हुनजी पेशकश कई आहे। उनखां पोइ ॿियो वॾो शाइर इन दौर जो शाह करीम बुलड़ी वारो। पाणी मथे झूपड़ा मोरख उञ मरनि। ॿियो बैत आहे पाठियूं जान कजनि रोई धोई अखियूं जर कजर जिन अखियुनि में सेकीअ पिरी पसंदि। इहो काज़ी कादन सां मनसूब कयो थो वञे ऐं थोरे फेरे सां जीअं पाठियूं जान कजनि रोई धोई अखियूं कटर जिन अखियुनि में सेकीअ पिरी पसंदि, इहो वरी शाह करीम बुलड़ी वारे सां मनसूब आहे। शाह करीम बुलड़ी वारो तमामु वॾो शाइर, शाह लतीफ़ जो तड़ ॾाॾो ऐं कुझु मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त शाह करीम बुलड़ी वारे जो अचणु इन ॻाल्हि जो इतला हुयो त को वॾो शाइर अञा अचिणो आहे ऐं उहो वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हुयो। शाह करीम बुलड़ी वारे ते सभिनी खां पहिरियां जेको कमु कयो, जेका तहक़ीक़ कई, उहा मोहम्मद रज़ा ठटवी कई। उनखां पोइ मिर्ज़ा कलीच बेग रिसाला करीमी लिखियो, तमामु वॾो कमु कयो। दाऊद पोटे साहिबु शाह करीम बुलड़ी वारे ते तमामु घणो कमु कयो आहे ऐं सभिनी खां वॾो कमु बयान अल आरफ़ीन ते PhD मेमण अब्दुल मजीद सिंधी कई आहे ऐं करीम जो कलाम बि हुन तरतीब ॾिनो। त शाह करीम बुलड़ी वारे ते काफ़ी कमु बि थियो आहे, पर हुनजी शाइरी जी जेका गिरफ़्त आहे, हुनजी शाइरी जा जेके मौज़ू आहिनि उहे ॾाढा हमागीर आहिनि। उन में हिकिड़े पासे तसवुफ़ आहे, ॿिए पासे इंसान दोस्ती आहे, टे पासे अख़लाक़ियात आहे, चौथे पासे फितरत आहे। त इहे फितरत, इंसान दोस्ती, तसवुफ़, अख़लाक़ियात मुख्य मौज़ू आहिनि शाह करीम बुलड़ी वारे जी शाइरी जा। हू पाण हिकिड़ो बुज़ुर्ग दरवेश हुयो जंहिंसां केतिरा ई किसा बि मनसूब आहिनि जेके असांखे दर्सी किताबनि में मिलनि था, पर इन्हनि बुज़ुर्गी खां अलावा हिननि जो सभिनी खां जेको सगारो पासो आहे उहो शाइरी वारो आहे। हीअ हिकिड़े अहिड़े ॾाहे माण्हू जी शाइरी आहे जंहिंमें ज़मान ऐं मकान जूं ॻाल्हियूं त आहिनि,
पर अॼु जॾहिं असां उनखे तनक़ीदी निगाह सां ॾिसूं था त उहे ज़माने मकान खां घणियूं उताहूं असांखे महसूसु थियनि थियूं ऐं उन्हनि जी इल्मियत ऐं उन्हनि जी गहराई असांखे तमामु घणो मुतासिर करे थी।